नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह में ख़बर ॾींदा हलूं त ठारू शाह में गुरबत सबबि होटल ते मानी खाई पैसा न ॾेई सघियो। पौरियत खे पुलिस एहलकार गहलेंदा ऐं तशदद कंदा रहिया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।